असां जावेद ताईं पहुची चुका आहियूं। छा रियली? हा, बस दुआ कर त उहो ई जावेद निकिरे जेको तो ॿुधायो। इंशाल्लाह। शिराज, हिन फ्लैट में मुंहिंजो साथ हुजे। मूंखे मूंखे मुंझ थी थिए हिते। मूंखे ॿाहिरि ताज़ी हवा लाइ वठी हलो प्लीज़। कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं मुंहिंजी धीअ वापसि न आई त तूं बि अता जी धीअ खे पंहिंजे पीउ जे घर रवानो करे छॾ। हाणे फरह खे असांजे घर में रहण जो को हक़ न आहे। पर पापा परवार छॾ, ॾींहुं ॿ ॾिसेसि। मां फरह खे पंहिंजे घर में न ॾिसां। एतिरा ॾींहं ग़ैर हाज़िरी छो? मूं सम्झो शायदि दिलि भरिजी वई हूंदई। अड़े यार, इंसान जे नफ़्स जो पेट भरिजे किथां थो। बस कुछ डोमेस्टिक प्रॉब्लम्स आहे, इन जे करे न अची सघियुसि। तव्हां जहिड़नि माण्हुनि सां बि डोमेस्टिक प्रॉब्लम्स थींदा आहिनि छा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।